حبيب ربنا وطبيبنا وطبيب قلوبنا محمدا عبده ورسوله الذي أرسله إلى كافة للناس بشيرا ونذيرا. أما بعد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان اللعين الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قل إن كنتم تحبون الله فاتبعوني يحببكم الله ويغفر لكم ذنوبكم والله غفور رحيم. قال النبي صلى الله عليه وسلم: لا يؤمن أحدكم حتى أكون أحب إليه من والده وولده والناس أجمعين، أو كما قال النبي صلى الله عليه وسلم. صدق الله وصدق رسوله النبي الأمي الصادق الأمين الكريم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته أجمعين، وصل كذلك على جميع الأنبياء والمرسلين والملائكة المقربين وعلى عبادك الصالحين. يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم، هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل هول من الأهوال مقتحم. अज 8 नवंबर सन 2020 अचण वारे दिहाड़े ते लाड़काने जे इन राइस मिल में इज्जत इमाम हाजी अमानुल्लाह शेख साहब बरसात कारखाने में खैरात फी सबीलिल्लाह जो इत्माम भी कंदो आहे, कुरान पाक जे वाइज़ ऐं तक़रीर जो इत्माम भी कराईंदो आहे। तव्हां सां सभु पंहिंजे रब करीम खे राज़ी करण जी नियत सां जमो थिया आहियूं ऐं इंशाअल्लाह सॼा क़ाइदे सिंध अल्लामा राशिद महमूद साहब जन करीम जलो फरोज़ थियण वारा आहिनि। दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइरो, अल्लाह तबारक व तआला कुरान पाक में फरमाए त मुंहिंजा हबीब करीम मुंहिंजे ॿारनि खे चओ जे चाहींदा त असां अल्लाह जा महबूब तरीन ॿार बणिजी वञूं ऐं रब असां सां प्यार करे त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे मोहब्बत जो इज़हार हिन लफ्ज़ में फरमाए थो त जेकॾहिं तव्हां चाहियो था त असां अल्लाह सां प्यार कयूं, अल्लाह असां सां प्यार करे त मुंहिंजा मोहम्मद अरबी चवे त फतबिऊनी, मां मोहम्मद अरबी जी ताबेदारी
मां मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत करियो, मुझे तरीके सां मोहब्बत करियो। युहिब्बुकुमुल्लाह, रब तो फरमाए मां तां सां मोहब्बत भी कंदुमि, व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम, तांजा गुनाह भी माफ़। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया ला युमिनु अहदुकुम, तवा मां कोई भी ऐसी कई मोमिन न तो थी सके जैसी ताई कि मां मोहम्मद अरबी सां प्यार करे, में वालिदिही व वलदिही, पंहिंजे अबे अम्मा खां वधीक, पंहिंजनि बचनि ॿारनि खां वधीक, वन्नास अजमाइन, सभिनी माण्हुनि खां वधीक, हता कि पंहिंजी जान भी एॾी प्यारी न हुजेसि, मां मोहम्मद जान खां भी वधीक प्यारो हुजांसि, इहो माण्हू मोमिन। इंसान जॾहिं बीमार थींदो पोइ पाण खे बचाइण जे लाइ पंहिंजी जान एॾी प्यारी अथसि जो माल सॼो ख़र्च करे, अब माल खपायो, जायूं खपायो, मुंहिंजो इलाज कराए त मां ख़ुशि। माल भी जवाब ॾेई वियुसि, ख़तम थी वियुसि, त बाक़ी बचे सा औलाद। पोइ औलाद खे बि चवंदो त वञो बाबा काथे पाण खे गहो रखो, नौकरी कयो, खपायो, मुंहिंजो इलाज कराए। माल भी जान से लगाई, उहा कपी वई त औलाद के भी चवे पियो त तव्हां भी वञी काथे नौकरी कयो, पर मुंहिंजो इलाज करायो, तंहिंजी माना त बचनि खां भी जान प्यारी अथसि। त आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो इहा जेका जान जॾहिं करे बचाई, माल ख़र्च कई, इहा प्यारी अथसि। पाण फरमाए इहा बि प्यारी न हुजेसि, मां मोहम्मद जान खां भी वधीक प्यारो हो, इहो मोमिन। दुनिया के अंदर माण्हू मोहब्बत कंदो आहे पंजनि ॻाल्हियुनि जी, कंहिंसां बि मोहब्बत थींदी आहे। बाबा हिन सां मोहब्बत छो कई अथई कि बाबा सोनो हुस्न जे करे यार मां मरी पई, मोहब्बत थी। सूह, इहो मोहब्बत जो जवाज़ आहे, हुस्न। ॿियो मोहब्बत बाबा छो थो करे, तेज़ मोहब्बत मां हिन जे करे थो कयांसि त सखी आहे, सखावत जे करे असांजो प्यार थियो अथसि। सखावत जे करे मोहब्बत, जो मोहब्बत जो जवाज़ आहे। बाबा हिन सां मोहब्बत छो कई अथई, चई साईं बहादुर आहे, बहादुर। बहादुरी जे करे बि माण्हू जी माण्हू सां मोहब्बत थींदी। चोथों, बाबा हिन सां मोहब्बत छो कई अथई, चई साईं मालदार आहे, पैसे वारो आहे। माण्हू जी माण्हू सां मोहब्बत पैसे जे करे भी थींदी आहे, वॾेरो आहे, पैसे वारो आहे, सेठ साहब आहे, मालदार आहे, मोहब्बत पैसो आहे। ऐं पंजो नंबर मोहब्बत जो जवाज़ इहो आहे त बाबा छो थो मोहब्बत करीं, चई साईं वफ़ादार, वक़्त जो यार, वफ़ादारी जे करे, मालदारी जे करे, बहादुरी जे करे, सखावत जे करे, हुस्न जे करे, लाड़काने जा गैरतमंद मुसलमानों, इन पंजनि ॻाल्हियुनि जे करे जेकॾहिं तव्हां दुनिया वारनि सां मोहब्बत कई आहे न, त पोइ इहे पंज ॻाल्हियूं मदीने जे मीर मिठड़े मोहम्मद करीम में मौजूद आहिनि। मोहम्मद इन पंजनि ॻाल्हियुनि जो सरदार आहे, सोणनि जो सरदार, सखी जो सरदार, बहादुरनि जो सरदार, मालदार जो सरदार, वफ़ादार जो सरदार। वो हक़ अथई त मिठड़े मोहम्मद करीम सां मोहब्बत कर त दुनिया भी चङी थी वञे त आख़िरत में भी तुंहिंजा बेड़ा पार थियनि। सोना सां काथे, सोनो मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, एॾो सोहणो आहे जो अहिड़ी मां चमक ताईं पैदा न थींदी जो मोहम्मद जहिड़ो सोहणो लाल जड़े। हसीननि में अहसन, जमीलनि में अजमल, कामिलनि में अकमल, सभिनी खां सूंह वारो अहदबुल आइनैन, हसनुल फम, हसनुल लिहिया, तामुल उज़नैन, अहसनुन नास लौना। हदीस पाक में अचे थो सोननि अखियुनि मुबारकनि वारो, सोननि कन मुबारकनि वारो, सोने नक मुबारक वारो, सोने चपल मुबारकनि वारो, सोनी दाढ़ी मुबारक वारो, सभिनी खां वधीक, सभिनी माण्हुनि खां वधीक सूंह वारो मिठो मोहम्मद अरबी। फाकन नबीयीन फी खल्क़ी व फी खुल्क़ वलम यदानूहु फी इल्मी वला करमी।
सबरी नबियन का इल्म में, सूरत में, सीरत में, जमाल में, कमाल में, रफ्तार में, गुफ्तार में, जज्बात में, हालात में, ख्यालात में, हर बात में, हर गाल में जो मोहम्मद मुस्तफा सबरी नबियन का गोए करी सबरी जो सरदार। और दोस्तों सुनो ये लो जो पाक नबी इमामुल अंबिया सरताजुल अंबिया रहमत वाले नबी जो सहाबिया हजरत हसन रज़ियल्लाहु ताला आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रसी करे तो वो आसन में कलम तर कत्तो आईनी व अजमल में कलम तलित निसाओ खुलिक़त मुबर्रअम मिन कुल्लि अयीब कअन्नका कद खुलिक़त कमा तशाउ। मुझे दिल पर नबी सोने नबी के रिसी करे तवे तो ओ मोजा सोना साई सोना तो जेरो सोनो अजनी तई मुझी अखि न दिठो व अजमल मिन कलम तलित निसाउ सोना तो जेरो सोनो कई माउ पुत्री न जणियो आ खुलिक़त मुबर्रअम मिन कुल्लि अयीब सोना तो हर ऐब का पाक सोना तो के रब ये पैदा कयो आ जण जी तुझी मर्जी ही रब तो का पुछी करे तो के ठायो आ। दादा सुभान अल्लाह न था सुभान अल्लाह तो दादा कुर्सी दे के दाओ सुभान अल्लाह बस दे जा सुभान अल्लाह अया दादा सुभान अल्लाह अया मोहम्मद सा सुभान अल्लाह कहीं परी कुर्सी वाला ना पोया त चो सुभान अल्लाह बाबा जे वाए में चो दो जे गोडा दे सुभान अल्लाह चो दो के साल मूसा गडो मदीने हल दो अच्छा के शौक आता दादा सुभान अल्लाह खबर पई न तो मुजाहिद जी बाहर जगह बीठा है ना तो भी अच्छा साईं में कोई ऐब कोन असा जे लाए चवना साईं ए अल्लामा शहीद खालिद महमूद राशिद महमूद वाला ये नबी से या ऐब कदन वहाबी नबी जा ऐब कदन तजी माना हुन जो अकीदो आ तो मोहम्मद में ऐब आन करे ही कदन अब आई को मानो मुझे ऐब करे मां जो अकीदो आ तो मुंह में ऐब आए माए जेको कॾे तो उन जो भी अकीदो आ त मोनी में ऐब थी सघन वो मुझे ऐब करनो मां चवंदो आहियां यार को मुझे ऐब तो कॾे मुझे सवाब उन जो भी अकीदो आ त ऐबदार आ मुझो भी अकीदो आ त ऐबदार जेके मानो चवनि था त मोहम्मद जा वहाबी ऐब था कढनि वो उन जो अकीदो आ तने उन पाजे अकीदे जे मुताबिक था त मोहम्मद में ऐब आहिनि हरू भरू वहाबी ऐब था कढनि वो उन जो अकीदो आ पर कुरान मुझे हथ में असां जो बदन जो अकीदो आ त मिठे मोहम्मद में कोई ऐब ही कोन्हे त वो असां छा कढंदासीं मोहम्मद ऐब खां पाक अल्लाह ला शरीक अल्लाह ला शरीक कुरान ला रईबा मोहम्मद बे ऐबा अल्लाह शरीकन का पाका कुरान शिक का पाका मदीने वारो सही हर ऐब का पाका सुन लो तरेगा मियां शाह तय्यबा ताहिरा मुताहरा मरियम इस्लाम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईरानिया अबा बकर सिद्दीक जी न्याणिया सा मोमिन जी अमर हुजूर जे गोद में सुमारियो भैया मुझो साईं पंहिंजे राणीअ जे गोद में सुतला अम्मा सा हुजूर जे चेहरे के ॾिसी करे वरी आसमान ॾे ॾिसे ओने ॾिसी करे वरी आका साईं जे चेहरे ॾे ॾिसे आसमान सां मुनाज़रा थी करे लना शम्सु वलिल आफाक शम्सु आसमान तो के भी सिज मिलो आशा के भी सिज मिलो आ तो वारो सिज सुबह जो उभरंदो आ शाम जो लही वेंदो आ मुझे मोहम्मद मुस्तफा जे नुबुवत जो सिज उभरियो आ त क़यामत ताईं लहंदो ई कोन तो वारो सिज ॾींहं जो बि रोशनी करे वक्त
वक्त गुरूब थी और सिज लगी हो तो तुम्हारे सिज जी रात जो रोशनी कोने पर मुझे मोहम्मद मुस्तफा जे नुको जो सिज दीह जो भी रोशन ना पर ईशा जे रात जो ईशा जे वक्त में भी मोहम्मद मुस्तफा जे नुको जो सिज रोशन चमके करे माई ज़लेखा सादी मुनाजरा करे ज़लेखा तोखे भी महबूब मिलो मां आशा के भी महबूब मिलो तो आरो महबूब जनाबे यूसुफ अलैहिस्सलाम मुझो महबूब मोहम्मद करीम तो आरे महबूब के ॾिसी करे मिस्र जे मान पंहिंजा हथ कटिया पर ईमान न आंदो होश में बेहोश थी वियूं होश में आयूं हो बेहोश थी वियूं छो त यूसुफ अलैहिस्सलाम ॾाढो सुहिणो हो भाई ज़लेखा उन ते आशिक़ थी पई मिस्र में इहा ॻाल्हि मशहूर थी वई ज़लेखा बीबी पंहिंजे ग़ुलाम ऐं ख़ादिम ऐं नौकर ते आशिक़ थी आहे भाई ज़लेखा मिस्र जे वॾेर जी ज़ालुनि वज़ीर जे ज़ालुनि खे दावत ॾेई करे करे थी अचो मुंहिंजो यूसुफ ॾिसो अल्लाह आयूं मायूं सभिनी खे तेर चाकू बि ॾेई वई सूफ़ बि ॾेई वई एसी ताईं तव्हां न करजो जेसी ताईं मुंहिंजो सोनो यूसुफ न अचे इहा ॻाल्हि क़ुरान ॿुधाई आहे मायूं इंतज़ार पियूं कनि क़ुरान थो फरमाए माई ज़लेखा जॾहिं जनाब यूसुफ अलैहिस्सलाम खे सॾे थो ओ सोना यूसुफ निकरी आ क़ुरान तो फरमाए त फलम्मा राइनहु अकबरनहु वक़त्तअना अयदियहुन्न वक़ुल्ना हाश लिल्लाहि मा हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुन करीम दादा सुभान अल्लाह बाबा ये सिखा रहे हैं तो बहुरा से तो के दादा सुभान अल्लाह चौराई को सुभान यार सब को सुनवारा सुभान अल्लाह यार करो मोहब्बत सा यार मदीने भी दो अल्लाह तो के मक्को मदीनो घुमाए मक्के में जलाला मदीने में जमाला अब सुनो वनी दिसिया ओए गिजो वनी दिसिया जे आकाश से घुमंदा वनी दिसिया सब नहीं करे यूसुफ वेदा निकतो ॾाढो सोहणो हसीन जमील तमामु सुहिणो हीअं जो निकितो न या मां जो निकितुसि न त आर्डर हो त जॾहिं ॾिसो त सूफ़ कढियो जीअं जो निकितो एॾो सुहिणो जो मां हुनजे हुस्न जे ॾिठो त हो होश ख़ता थी वियनि बेहोश थी वियूं आंगुरियूं भी कटजी वयूं वक़त्तअना अयदियहुन्न क़ुरान तो फरमाए मायूं पंहिंजा हथ भी कटे वेही रहियूं आओ इन जनाब यूसुफ नबी अलैहिस्सलाम खे ॾिसी करे मिस्र जे महल सां चयो मा हाज़ा बशरा ओ ज़लेखा हे बशरा न हे त को मलाको सगोरो हे त माण्हू न आहे हालांकि हुयो माण्हू हुयो इंसान हुयो बशर अल्लाह तो फरमाए मा अरसलना मिन क़ब्लिक इल्ला रिजालन नूही रे सोना असा तो का जे आगे में रसूल मोकले सब रजुला मर्द हुयो भी माण्हू पर ॾिसी बेहोश थी वयूं छा पियो चवे त को मलाइको सगोरो आहे हालांकि मलाइको न हो आयूं होश में यूसुफ नबी के ॾिसी करे बेहोश थी वयूं माण्हू बेहोश जल्दी थींदो आहे होश में देर ईंदो आहे अम्मा आशा दी फरमाए माई ज़लेखा तो मुंहिंजो महबूब न ॾिठो मुंहिंजो मोहम्मद अञा न आयो माण्हू मके में बेहोश आहे हेॾा बेहोश जो माण्हू पंहिंजे अपे अम्मा खे गारियूं ॾींदा हुआ हेॾा बेहोश माण्हू काबे जो तवाफ़ गारो कंदा हुआ हेॾा बेहोश वॾनि इज़त न कंदे सबक़त न हेॾा बेहोश जो माण्हू पंहिंजे ज्ञान खे सिंध दफ़न कंदा हुआ अल्लाह इन बेहोशनि इन ज़ालिमनि इन जेको ज्ञान खे सिंध पूर्ण वारनि मुंहिंजे मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
जे हुस्न जमाल के ॾिठो ॾिसी करे बेहोशी ख़त्म थी वञे ईमान बि आंदो हेॾे मान ईमान न आंदो पंहिंजा हथ कढियो बेहोश थी वियो हेॾे ईमान बि आंदो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुस्न खे ॾिसी करे पाणी जेको मके जे मुशरिकन उन माण्हुनि जेके बेहोश मोहम्मद मुस्तफा खे ॾिसी करे ईमान भी आंदो खुदा जी ज़ात कसम होश में भी अची वियो और मोहम्मद मुस्तफा के ॾिसी करे हुजूर जे इशारे ते पंहिंजो जानियूं भी कुर्बान करे छॾियो जानियूं माई ज़ले कर तो वारे महबूब खे ॾिसी करे मिस्र जे मान पंहिंजा हथ कढिया पर ईमान न हिते ईमान भी आंदो बुधो बुधो ईमान भी आंदो होश में अची विया पर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इशारे ते साहब सगोरन पंहिंजो जानियूं जान भी हो सही आहे हो रे सेड़ा उतना चो सुभान अल्लाह वापस आ चो सुभान अल्लाह दोस्तों अल्लाह की ज़ात जो कसम और बोली नहीं सपना लगा मुझे के नेकी ने बोले पर थोड़ा क्या आज साहब आर्डर करनो माई बुधो मां ता के वायस ने लाने तो क्या माता सबनी का फलो और मोती तोरा काम का घट न सबनी को करनो गुनाहगार अल्लाह ताला नेमत दिया उनके शुक्रिया अर्ज हो गया हुजूर जो शान पे बयान क्या हजरत हसन मदीने के मीर जो जन शान पे बयान करने जिब्रील ने पूछी थी हसन मोहम्मद की तारीफ कर अल्लाह हो वधाई सुभान अल्लाह चौरा सुभान अल्लाह मां भी अल्लाह की तौहीद ऐं मदीने वाले साईं जो शान पढ़नो रब मांखे भी वधाए हां जो बंदी वधी जो बंदी आशिक रसूल है तो दोस्तों मानू हुस्न जे करे मरंदो आ क्या मानो ना सुना ने अता के जनाब यूसुफ अलैहिस्सलाम ये दो सुनो ना जेरो जो मोहम्मद करीम सुनो जाजे करे धोखे दार काने जा मुसलमानो मानो मोहब्बत हुस्न जे करे कंदो आ सू जे करे कंदो जे करे कैसा सू जे करे वो मोहब्बत करे वो हसीनन में सरमो जो मिठो मोहम्मद करीम जमीरन में अजमल कामल में अकमल सुनो वो हक दई मदीने जे मीर सा प्यार करो अल्लाह दुनिया भी चंगी थी गई आखिरत भी चंगी थी गई मानो मर्दान यार इन सा मुझी मोहब्बत या जो सखी है एक लो सकीना मां लो सकीना खुदा जी ज़ात जो कसम मुझो मोहम्मद वडो सखी है सखी जो सरदार आका मदीने वाले साईं जी सखावत बुधाया खुदा जी ज़ात जो कसम एक जग फत थी है उन जग में हिकड़ी औरत के जानी बंदी थी तो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नजर परे का बजी हुई बाल फरमायो बिलाल जी वांगना जलाल बिलाल ये मानो प्यार आओ मुझा साईं ये मानो कह दिया बाल फरमायो सा औरत भी गद आओ मुझा साईं बाल फरमायो औरत जो मतलो गारो आओ मुझा साईं बाल फरमायो बिलाल जी वांगना जलाल वतवा मोहम्मद करीम जी चदर वनी औरत के मथे दे रखो अल्लाह का बिलाल चो ओ मोजा साईं कफर दी न्याणी मुसलमान दी न्याणी नाए काफर मथे न लकीदा बार फरमायो बिलाल मुसलमान दी न्याणी हुजे या काफर दी न्याणी हुजे न्याणी आखिर न्याणी आ मोहम्मद मुस्तफा न्याणी जे मथे दा रवा लालन आयो मोहम्मद न्याणी जा मथा ढकण आयो हज़रत बिलाल वयो माई साईं जी चादर मुबारक करी साईं जी दरबार में थी हले ये मोहम्मद जी चादर सही मथो ढके वो मोहम्मद जी दरबार में हले माई आई वही करे आका सही लगा थी साईं असा कह दियो असा तादा भेण आया तो हाने तक के थी पिया साईं पर आया मां जे वडी ससली पान फरमायो कदी दिया जैसे मुझो बाबो वडो सखी
अबे की होता कदे गरीब जन्नत का पाराए में बुखार के मानी खा रहा है अबो वडो खादिमो सखियो साइमा हाकिम दाई बुधो हुंदई उन सखी हाकिम दाई जी दियो साईं फरमायो सजदी चवे वाकई तो जो भी वडो सखियो आं फरमायो माई गाल बुध तुझो भी सरो सखी हो मां मोहम्मद सखी भी आया फरमा मोहम्मद सखी जो सरदार भी आया पां फरमायो बिलाल जीवा बिना जा लाल माई के छॾे माण्हू था चवनि त मुस्लमान दहशतगर्द यहूदी अरब दहशतगर्द मुस्लमान नाहे मुसलमान अमन पसंद मां तव्हां पुछां थो साईं फरमाए त माईअ खे आज़ाद कयो ही कंहिं ॼणी वेहण आई छॾियो इहा कंहिं धीअ खे छॾण जा वॾी सखावत हे आबिया सिद्दीकी घणा साल थिया त थोरो कईंदा कहिड़े जुर्म में तव्हां हुनखे छॾियो तव्हां असांखे पिया चओ त दहशतगर्द मुस्लमान अरे असां नामन पसंद आहियूं खुदा जी ज़ात जो कसम असां त यहूदी ईसाई असां सवा लख नबियन सां मोहब्बत पर सभिनी नबीअ जो सरदार मुंहिंजो मिठो मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां त तव्हांजे नबीअ जा नाला बि पंहिंजे बचन ते रखूं था तव्हां पंहिंजनि बचन ते असांजे मिठे मोहम्मद जो नालो रखियो दहशतगर्दी कहां था कयो फ्रांस जो सदर बेगैरत आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा काका ठाहे करे फ्रांस जे भित ते जो हणाए मुस्लमान उम्मत मुस्लिम जो दिलियूं पियो रंजाए मूंखे अल्लाह जी ज़ात जो कसम असांखे पंहिंजी जान बचन ॿारनि खां वधीक जो मिठड़ो मोहम्मद प्यारो चओ इंशाअल्लाह फ्रांस जो सदर जो तबाह थींदो जो फ्रांस जे सदर ते लानत लानत दहशतगर्द था खाते असांजे मुसलमान दहशतगर्द मुसलमान अमन पसंद खुदा जी ज़ात जो कसम और साईं फरमायो बिलाल माईअ खे छॾे साईं माईअ चयोसीं मां अकेली न सभु मुंहिंजा माइट 300 ॼणा 300 मदीने जे मीरा मिना जे लाल इमामुल अंबिया फरमायो बिलाल सभिनी खे मोकल ॾियो वाह मुझा सोहना मां तुझे सखावत अकेली बयान कयां तुझी रहमत तुझो हमदर्दो तुझो वफादारियो खुदा जी ज़ात जो कसम साईं फरमाया बिलाल जीओ आमना जालाल वट चाबी खोल बैतुल माल इन सभी के हिक माण्हू खे उठ सामान जो भरे देन बिलाल पाण फरमायो माई गाल ॿुध उनो पिया त तुझो भाउ बि हाकिम ताई जो पुट बि असां सां रहण आयो साईं आयो हो पर वञी वियो पाण फरमायो बिलाल हिन जे भाउ जे लाइ बि उठ सामान जो भरे देसि मथां चवे त मुंहिंजो अबू सखियो न मां मोहम्मद सखी भी आया सखे जो सरदार भी आया अल्लाह अल्लाह ओ मुसलमानो भाई जड़े वने थी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पंहिंजी चादर मोटाए दी पाण फरमायो न माई मोहम्मद मता डगड़ाईंदो वसंता चादर मोटाए न वठंदो लाए न वठंदो वञ तोबे में ॾिनी मां 300 एकूठ कयूं पई वञे कारखाने जा मुसलमानों जॾहिं पंहिंजे इलाइक़े में पहुती उन जो भाउ हथ में तलवार खणी वेंदो भेण खे चवे थो ख़बरदार उठ कान लाइजांइ छो ऐं मुसलमाननि जे नबीअ तोखे गिरफ़्तार कयो हो चई बोले ख़बर छा थियो भेण चवे थी हया कर शर्म कर तारी ॻाल्हि तोखे शर्म न आयो जो भेण खे छॾे भॼी वियो ॻाल्हि ॿुध हुन मुहम्मद करीम लाइ कुझु न कयो ओ मुसलमान जो नबी वो मोहम्मद करे परे कामों ते नज़र पयोसि पंहिंजे दरबार में पहुचण खां अॻु में पंहिंजी चादर ॾिनई ही मथो तुंहिंजी भेण तां वई त मथो उगाड़ो हाणे मथो ढकियल मां चयोमांसि हाकिम ताई जी धीउ छॾे ॾिनई ॻाल्हि ॿुध ओ मां ते सभु मूं सां गॾु सभिनी खे छॾे ॾिनई ओ मुंहिंजा भाउ उते सामान जो भरे ॾिनई तुंहिंजो पुछई काॾे वियो
मातो तई पासा में आयो हो हाने भजियो तो जेला भी तो सामान जो भरे गई बाजे करे थी ए दिसे दो ये जगह चादरा उठे मथे दे उन मोहम्मद करीम जी गई हुआ चादर करे सोनो वेरे में दो इन चादर जो बयान कुरान में रब फरमाइंदो या والمزمل قم الليل إلا قليلا نصفه أو ينقص منه قليلا أو زد عليه ورتل القرآن ترتيلا يا चादर मामूली न थी अल्लाह मोहम्मद करीम के चादर जे नाले सां सॾु कंदो एॾो न भागाल ॿुध उन मोहम्मद करीम लाइ कुझु न चयो अपने हाथ जे घर में भी मुंहिंजी एॾी इज़त न की जेॾी मोहम्मद करीम मुंहिंजी इज़त कई आहे चओ न सुभान अल्लाह गुरदाने त चओ मज़ो ईंदो भेण खे तूं चवे रोई तो हेॾे काॾे था हलो हलो न उन मोहम्मद ॾे हलो जेको दुश्मन सां बि प्यार पियो करे छा मां साईं जो बयान रहमतूं कयां हमदर्द नबी हिन महीने में ॼाओ एॾो वफ़ादार नबी त पर न्याण सां बि एॾो भलो पियो हले असां त पंहिंजी न्याण सां रिश्ता टोड़े वेठा भेण सां रिश्तो टोड़ियो तबूक जी लड़ाईअ में जी माई गिरफ़्तार साहबा हथ कढंदा चइजो आहे हथ कढंदा मां तव्हांजे मोहम्मद जी भेण आहियां छा बि वञंदो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जी माई आई आहे जेका कंहिंजी हाणे आहे पर के असां हथ कढियूं आहियूं पर चइजी मां मोहम्मद जी भेण साईं बराबरि काथी आहे साईं पुछिया चादर मुबारक किरी पई ते साम्हूं ॾिसी पाण फरमादी कीअं थी चए मां मोहम्मद जी भेण साईं जी भेण त कोन्हे न भाउ न भेण कीअं थी चए चवे थी मुंहिंजा साईं तव्हां मूंखे नथा सुञाणो हूअं त उमिरि में मां तव्हां वॾी पर तव्हां मूंखां वॾा हो शान ईमान में पर मुंहिंजा साईं हिकिड़े साल दुकर पियो मायूं मके में आयूं कंहिं बि माईअ जे बुखे में तूं न आहे अम्मा जा भाग भला जा जो अमन तोखे खणी आई असांजे घर सुञरियां पई करे साईं डुकर पयलो हो बकरन में खीर न हो सैगने तू असांजे घर में आए मां बकरो चारे मोट दियम त खन थल मां खीर वांडो हन मुंहिंजा साईं तू असांजे घर में आए सुञ भॼी वई फिकर बि सोना भॼी अल्लाह साईं हिक दफ़े मां तव्हांखे खणी करे बकरियूं चारण जे लाइ वयमि सोना हुअ त बकरियूं अॻियां हलंदियूं हुन ॾींहुं पोयां पियूं हलनि सोना जिते मां बकरियूं चारींदी हुयमि उते वञी करे ॾिठो वो त बकरियूं हेॾे होॾे चरंदियूं हुयूं उन ॾींहुं चरनि न पियो सोना मां तव्हांखे पंहिंजे गोद में विहारे करे तव्हांजे चेहरे खे ॾिसां पई ॾाढो तव्हांजो चेहरो सुहिणो मुंहिंजा साईं बकरियूं बि चरनि न पियूं उहो बि अव्हांजे चेहरे जी ज़ियारत पियूं कनि अल्लाह अल्लाह साईं तव्हांजो चेहरो ॾाढो सुहिणो मां तव्हांखे लोली बि ॾियां ओ मुंहिंजा साईं जीअं मां बच्चे खे लोली ॾींदी मां बि लोली बि ॾियां हाणे फरमायो छा पई चए से मां चवां बि अबुक लना मोहम्मद या रब्बना अबुक लना मोहम्मद अल्लाह हिन मुंहिंजे मोहम्मद जे ज़िक्र खे बुलंद कर मोहम्मद जे शान खे बुलंद कर साईं तूं मूंखे नथो सुञाणे मुंहिंजो नालो शेमा अथई मां हलीमा जी धीउ आहियां साईं फरमायो साथ दियो हथ करे छोड़ो वाकई मां मोहम्मद जी भेण आहे पाण फरमायो हिन घर जा मोहम्मद जे वॾा थोरा बेस थोरो घटि कान्हे वॾा थोरा मोहम्मद ते हो लाड़काणे जा मुसलमानों उहो रिश्तनि खे कायम कराइण वारो नबी मोहम्मद हिन महीने में ॼाओ आहे चओ नबी जो ॼमण बि मुबारक मोहम्मद आयो रिश्ता कायम मिठो मोहम्मद आयो अबी जी इज़त मिठो मोहम्मद आयो अम्मा जी इज़त वो अहिड़े सोने नबी सां प्यार अथव प्यार मां तव्हांखे मुंड में चयो त प्यार थींदो आहे पंजनि ॻाल्हियुनि जे करे हिकु हुस्न जे करे से ॾाढो सुहिणो सूअ जे ॿियो
प्यार थींदो आहे सखावत जे करे। सखी सखी तो मुंहिंजो साईं प्यार थींदो आहे अखलाक जे करे। वाह जो अखलाक अखलाक असांजा कहिड़ा असांजी सखावत कहिड़ी आहे। असांजे साईं अब्दुल जब्बार सुञाणे बाबा न साईं उहे ॾींहं विसरी वेझो होटल ते चांहि पीती हुई ये असांजी सखावत ई आहे न। अखलाक अखलाक में आला मां त हिकिड़ो काबर नस्ल में पेशाब पाण पर में वो साहब जो वो चले छाजो करे पाण पर में उस बीरो पेशाब करे बस पाण फरमायो मेरे जे लईया घेरे मोकिया तकंदो पियो थे। वाह जो मतलब पाण फरमायो नरो यार घबराइन मां मोहम्मद गरीब मां जो पुत्र मुंहिंजी अमड़ला जो मानी ॿुधा पियो दरखनी ही सुबुह जो सेके करे खाईंदी गरीब अमड़ जो बच्चो मां मोहम्मद आजलाया ज़ालिम नरो वाह अखलाक वारा नबी तुझे समझाने का कुर्बान वञा। वाह जो उस्ताद वाह जी तालीम ॾिनई सोना तुझो अखलाक मां कहिड़ो बयान कयां रहमत कहिड़ी बयान कयां शफ़क़त कहिड़ी बयान करियां। अल्लाह पाण फरमायो पुट खे ॾे पाण फरमायो ये पेशाब जी जाइ न आहे पुट हिते पेशाब न कबो पेशाब लिकी करे कबो जेके उघड़न जे कार बि बेटी उघड़ बि न ॾिसबी पाण फरमायो अन्नासिर वल मंसूर किलाहुमा मलऊनन वफ़ी रिवायतिन अन्नासिर वल मंसूर किलाहुमा फिन्नार उघड़ संदर जेके जे कारीगर ॿई लानती आहिनि ॿई जहन्नमी पाण फरमायो लिकी करे कबो पाण फरमायो बिलाल जीवा मिला जालाल वक़्त चाबी खोल बैतुल माल हिकु वॻो ऐं सुरूमाल एतिरा पैसा दे जो है थी वञे ख़ुशहाल बिलाल हिनखे ॾाची बि काए ॾे त वोट चढ़ी वञे बिलाल रोए पियो रोई करे चवे थो सोना होॾा उस्ताद ॾिठमि हो जहिड़ो उस्ताद मां न ॾिठो शागिर्द ग़लती कंदो उस्ताद मार ॾींदो मां ग़लती कई मां बेहयाई कई मां पेशाब कयो सोना बदिले में लटा पियो ॾे पैसा पियो ॾे उठ पियो ॾे साईं तौर ते कर तुंहिंजे हथ खे तरक़ी करे भई करे कलमो भरे मुसलमान बणिजी वञे थो चवंदो जा मिट रहंदो पुट जा बोझरी भाई जा बोझरी जीअं जो वेठो बोधो अहिड़ो कंदो थो वञे अय्युहल अहबाब अय्युहल कौम या हबीबी या हमीदी या अखी या खाली ओ मुंहिंजी कौम वारो ओ मुंहिंजा बाबा ओ मुंहिंजी अम्मा ओ मुंहिंजा चाचा ओ मुंहिंजी पुफी ओ मुंहिंजा भाइरो हिते अहिड़ी ज़िंदगी था गुज़ारियो हलो हलो ओॾे वठी हलां जंहिंजे अखलाक मांखे दीवानो करे छॾियो रे सोचणा वठूं आयो आका जे साम्हूं बि चवे थो सुण ही चाहिर वठी आयो अजहल वठी आयो बुतनि जा पूजारी पत्थर जा पूजारी बाग़ जा पूजारी साईं जी पंहिंजे अखलाक सां मांखे दीवानो कयो अथई साईं पंहिंजी रहमत जे आगोश में आणे करे हिननि खे बि कलमो पढ़ाए ॾिठा मोहम्मद हिननि खे बि जन्नत जी टिकट ॾेई छॾियो। असांजो नबी अखलाक में आला वो मोहब्बत कर एॾे असीम अखलाक वारे वो मोहब्बत कर असीम रहमत वारे सारे खुदा जो कसम सहाबा चानियूं ॾिनी बच्चा ॾिना औलाद ॾिनी हुज़ूर जे दीन जे बुलंद अरे वॾा त वॾा प्यार कंदा हा पर खुदा जो कसम काफ़िरनि जा ॿार बि मदीने जे मीर सां प्यार कंदा। हदीस में अचे थो यहूदिया उनजो पुटु ही तो चवेसि वञ मदीने जी बाज़ार मां सौदो अची छोकिरो हीअं जो वयो अञा जो नज़र कई त मस्जिद नबवी में मुंहिंजो मोहम्मद पंहिंजे सहाबा जे विच में हीअं पियो नज़र अचे जीअं चोॾीअ जो चंडु सितारनि जे विच में चमकंदो नज़र ईंदो आहे मुंहिंजो साईं क़ुरान पियो पढ़ियो अल्लाह अची करे मुंहिंजे साईं जे कचहरी में वेही रहियो मुंहिंजे मिठे मोहम्मद जे चेहरे जी सिर्फ़ ज़ियारत कुझु थोरो ॾिस हदीस में वाक़ियो ॾिसी 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 हले की इंतज़ार में छोकिरो लॻायो देर सां ही तो चवेसि बच्चा मोकिलियो मां सौदे लाइ काॾे गुम थी वई
चवे तो मुझा बाबा तो आरो सौदो मुका विसरियो मां बाजे ला सौदो खरीद करे आयो आया चो न सुभान अल्लाह कर को डाले जो बरकत थी यार सुभान अल्लाह मुझे सही तरह मतलब फरमाई तो अल्लाह के भी ॾाढी वरदी मां चवंदो जेको डाले सुभान अल्लाह चवंदो मूंसा गॾु मदीने हलंदो अब जेको हो रहा चवंदो पंज वींदो अब पंज 3 कलाक 3 साल लगंदव 3 साल पर जे ॾाढा सुभान अल्लाह चवंदो न कराची खां जिद्दी ताईं जहाज में कुल 3 कलाक लगंदा ॾाढा सुभान अल्लाह मोहब्बत सां सुभान अल्लाह खुदा की ज़ात जो कसम ई तो चवेस काने वही थी बाबा मोहम्मद अरबी ने काने वही थी मोहम्मद अरबी जी बाबा इने नव छो जी न बाबा फिरी भी ने फोटो दो चवे मावी दुस थोड़ो 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 फोटो दो चवे मावी दुस फी दो घले सिंदा हे बकरियों का हेडे जबल दे काए वञ नंढड़ो छोकरो जबल दे बकरियों खाए फेराए फेराए बाग में छॾे डुकंदो मुझे सोने जे कचहरी में अची वेठो ॻाल्हाईंदो न हुजूर जे चेहरे जी ज़रूरत साईं जो चेहरो ॾिसंदो चेहरो भी त चेहरो रब फरमाईंदो वक़्तुहा 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 वल्लैलि इज़ा सजा रब फरमाए मुंहिंजा हबीब करीम कसम तुंहिंजे चमकंदड़ रोशन चेहरे जो वल्लैलि इज़ा सजा कसम तुंहिंजे वारनि जो अव्वल करे तईं तो चेतला ओ क़स्म बिहाज़ल बलद कसम शहर मके जो वाओ तहिल बिहाज़ल बलद सोना घूमे दो और ये भी तफसीर लिखो रब तो फरमा वारिदी वमा बलद कसम जनवरी जो बिठो मोहम्मद ने महीने में जाओ रब तो फरमा कसम मां के न माओ जो जे मुझे सोने मोहम्मद करीम के जणियो करे त ही दो चवे अमर का इन्नहुम लफी सकरतिहिम यहमहून मुजा हबीब करीम रब करीम के तो मोहम्मद मुस्तफा जे उदर जो कसम चेहरे जो कसम वार जो कसम सीने जो बयान उठी जो बयान अक़ल जो बयान मेराज जो बयान चादर जो बयान हिजरत जो बयान अक़ल जो बयान चपड़ जो बयान ओ मुझे सोने नबी जी सजी जिंदगी कुरान में लिखी पई है अल्लाह अल्लाह छोकरो ये चेहरे जी ज़ियारत कर वरी जो ही वयो बकरियों का घर जो बोतो ओ सामने बकरियों खीर थोरो ॾींदियूंसि मोहम्मद मुस्तफा जे कचहरी मां उठो जॾहिं बकरियों का वयो त हे कोण ते पीर भी खीर ॾियसि सुभान अल्लाह चस बाबा इहा जूं ॾाढी भली थी इने भी तो इने वञा बाबा जी हा इने रोज़ ओॾे हे कोण ते पीर बस बकरियों के छॾे सिधो मुझे साईं जे कचहरी बस ये ॾिसण चेहरो भी तो होना तने रसा भी के न व अहसन मिन कलम तरकत आई तो जो सोनो तो मां ॾिठो ई न जिब्रील आयो मुझे साईं जे अॻियां गोॾा खोले चए तो या रसूल अल्लाह सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोना मां 1.25 लाख नबियन खे ॾिठो 1.25 लाख नबियन जी ज़ियारत कई सोना यूसुफ नबी भी ॾाढो सोनो ॾाढो उनजो मशहूर उसूल पर मुझा मोहम्मद अज जिब्रील जने तुझे सामो रही तो मोहम्मद जे चेहरे के ॾिसे तो न मुझा साईं खुदा जी ज़ात जो कसम जिब्रील भी फैसलो जो करे तो मोहम्मद अल्लाह कई नबी के एड़ो सोनो पैदा न कयो आ जेड़ो मिठा मोहम्मद तो के सोनो पैदा कयो एड़ो सोनो ओ दोस्तो तवज्जो कयो रोज छोकरो अचे पियो रोज पदी गुज़रिया न आयो पाक नबी इमामुल अंबिया फरमायो यार नंढो छोकरो न पियो अचे बुधो साईं फरमायो हे के नंढो ईंदो ॻाल्हाईंदो कोन हो यार हे वेही वरी हलियो वेंदो असां न पंहिंजनि खे विसारे था छॾियो मुंहिंजी को जमायती मस्जिद में न अचे त मूंखे यादि ई न हूंदी मां कंहिं कचहरी में न ज़ाहिर न कयां त कंहिंखे यादि ई न हूंदुसि यार अब्दुल जब्बार न आयो आहे ख़ैर त असां त ईअं ई चवंदासीं चङो टलियो असांजो हाल इहो पर तूं न मोहम्मद मुस्तफा जो उम्मती आहे
जो कचहरी में यहूदी जो बाहर पे वे नगलो पाक नबी इमामुल अंबिया फरमायो नगलो छोकरो नजर न तो अचे साहबान जो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हो जा साईं वो नगलो छोकरो यहूदी जो बार हो जेको तवा जे चेहरे जी ज़ियारत लाईंदो हो अल्लाह साईं याने बुधो ता बीमार थी पयो हो जा साईं ओ मोजा दिलबर नबी ओ मोजा महबूब मोहम्मद करीम साईं हाने बुधो ता सकरात में सकरात जो आलम अल्लाह साईं फरमायो यार हलो त पुछी अचोस तवज्जो कयो आखिरी मुझो वाइस तव कायदे सिंदल्ला महाराज महमूद साहब दामत बरकातुल आलिया जलवे अफरोज थी चुकान इंशाअल्लाह अन करीब हमारे आमने सामने थी दो ज़ियारत थी दो और उन्हें तवज्जो कर तमा आश के रसूल जो बयान बुधाया उमर नगरी दान फरमायो हलो पुछी अचोस साईं साहब या रसूल अल्लाह से बीमार थी पयो सकरात में बार फरमायो हलो त पुछी अचोस वा मोजा साईं मां तुझे अखलाक ता कुर्बान वञा तुझे बहादुरी ता कुर्बान वञा तुझे हमदर्दी ता कुर्बान वञा अल्लाह मोजा साईं मां लाल काने वारन के उनी केड़ी रहमत बुधाया केड़ी वफादारी बुधाया केड़ी हमदर्दी बुधाया अल्लाह आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने जने तवज्जो कर जने जने उन यहूदी जो दरवाजो कर गयो यहूदी निकली आयो पान फरमाई यार दे खबर तुझे बचड़े जो छा हाल सही मुझो बच्चो बीमार सही सकरात में सुभान अल्लाह माजे कायदे जे नारन सा इस्तिकबाल कयो नारो दादे कहो सुभान अल्लाह बदली कदम लो क्या सजा कायदे से अल्लाह महाराज महमूद साहब जब जलवे अफरोज थी चुकान बस आखिरी है आखिर थोरो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरे दरवाजो कर कयो यहूदी निकले पान फरमायो यार दे हवाल पाजे नगरे जो तोड़ो तोड़ो अदा वे अदा शेख साहब वे ये हिल जाए कोई नहीं देर आए ओ दोस्तों आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं फरमायो ते हवाल थी सी बीमारा सकरात में है क्यों हिक जाए कदे कदे होश तेज दो तवा जो डालो कुछ दो साईं फरमायो दर खोल तमाजे आशिक जो दीदार कयो दरवाजो खुलियो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बतायो रहमत वारो नबी वमा अरसलना इल्ला रहमतल लिल आलमीन सोना तो के सारे जहां जला रहमत करे मोकलो अल्लाह आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गालायो पान फरमायो नजरा दे खबर यार दे दवल यार तू सजे कचहरी में देंगे यार कलमों को न बुधायो है यार अज सा तो तू जो आखिरी वक्त टाइम पूरो थवारो यार मौत हयाती जो मालिक मान आया तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्ली शैइन कदीर अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला बरकत वाली ज़ात अल्लाह दिया जन्नत में मुल्क अर्श जे मदन कादर अल्लाह मौत हयाती जो मालिक भी अल्लाह ओ मुझा बचड़ो यार तुझी जिंदगी पूरी थवारी है तुझो रूह निकलवारो आखिर में मां मोहम्मद के कलमो बुध यार मार पका जन्नत वची दीदो मां अल्लाह के पाजे पी दे दो दिसे अब राजी थी दो अले नाराज थी दो पी रोई तो ओ मुझा बचड़ो यार मुझी किस्मत मूसा मुझी किस्मत में कलमो नसीब आए अलाए यार मोहम्मद मेहरबान नबी तई वफादार नबी तई यार मोहम्मद के नाराज न कर राजी करे ई का चेहरो वो हवाले संग जे चेहरे के दिसी करे चपचरण शुरू किया अक्षर में नीर वही जबान शुरू थी वही पढ़े तो अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह
शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। लाड़काने जा गैरतमंद मुसलमानो खुदा जी ज़ात जो कसम हिनले जो रूह निकतो पियो वञे हिनलो रूह मिठे मोहम्मद जा कलमा पढ़ंदो पियो वञे। सही फरमायो यहूदी के तो जो लाए हाने मां मोहम्मद जो आ पार फरमान जल्दी कयो इन जे कफन जो बंदोबस्त कयो। साहबा कहंदा या रसूल अल्लाह सही नई चादर कफन कोने पार फरमाई वठो मां मोहम्मद जी चादर वारो कफन पाराए छॾे। मोहब्बत कर हुजूर के राजी कर साहबा से मोहब्बत कयो आल बैत से मोहब्बत कयो उलमा से मोहब्बत कयो उलमा से साथ लियो। खुदा की ज़ात जो कसम जंहिंजी जैसा मोहब्बत होंदी अल मरउ मा मन अहब्बा कमा क़ाल मान फरमायो जंहिंजी जैसा मोहब्बत होंदी क़यामत जे ॾींहुं सां गॾु हूंदो। अॼु तव्हांजी आलिम सां मोहब्बत आहे क़यामत जे ॾिहाड़े असां उथूं असांजा आलिम सां गॾु हुजनि असां आलिम सां गॾु हुजूं त सौदो ॾाढो सस्तो अथव। दुआ आहे अल्लाह ताला मुंहिंजा लफ़्ज़ क़बूल मक़बूल मंज़ूर फरमाए। कायदे सिंध ललकारे इनकलाब फर्ज़ंदे शहीद इस्लाम मुजाहिद मिल्लत अल्लाह तबारक व तआला उनकी उम्र में सेहत में बरकत फरमाए। अल्लामा राशिद महमूद साहब दामत बरकत मौला आलिया जी अल्लाह मेहनत के कबूल फरमाए। जो साल मने चाबर के सामो अखियों अखियों में मिलाए करे हर बोल पे शेर वांगुरु पियो गजे शेर जो पुटु शेर आ। खुदा जी ज़ात जो कसम इन वक्त हाजी साहब जन खैरत फी सबीलिल्लाह जे प्रोग्राम में असांजा कायदे सिंध पहुता आहिनि। इंशाअल्लाह उन्हनि जो बेहतरीन अंदाज में तमाम सुठे अंदाज में बयान थींदो इंशाअल्लाह ॿुधंदासीं। अल्लाह ताला हाजी साहब जे खैर के कबूल फरमाए। अल्लाह ताला असांजी हाज़िरी कबूल फरमाए। जिंदगी बाक़ी मुलाकात बाक़ी वमा तौफीक़ी इल्ला बिल्लाह।